अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू आए ईमान वारो इन तत्तकुल्लाह जे कदह मां अल्लाह खां डिजो त गौर सां ॿुधजा ऐं ईमान वारो मुसलमान ताहियो नमाजी भी आहियो रोजेदार भी आहियो ज़कातूं ॾियण वारा भी आहियो हज करण वारा भी आहियो मगर मुझे रब फरमायो इन तत्तकुल्लाह जे कदहिं मां अल्लाह खां डिजो यजअल लकुम फुरकाना मां अल्लाह वाइदो थो कयां त तव्हांजे दिलनि में मां अल्लाह हिकिड़ो फ़र्क़ वारो नूर पैदा कंदुसि अहिड़ो त नूर पैदा कंदुसि जंहिं नूर जे बरकत सां परे खां ॾिसंदो त हलाल छाहे हराम छाहे। शर्त कहिड़ो आहे सिर्फ़ हिकिड़ो कहिड़ो शर्त आहे सिर्फ़ हिकिड़ो जंहिंखां पुछ अल्लाह खां डिॼी थो चए अल्लाह खां मां नथो डिॼां मुल्लो तूं थो डिॼी छा पोइ जे डिॼी थो त पराई चोरी छो थो करी पराओ हक़ छो थो खाई कूड़ छो थो हणी ज़िना छो थो करी गिला छो थो करी व्याज छो थो खाई मस्जिद रे छो नथो अची ओ मुसलमान जे अंदर में खौफ हूंदो आ खौफ मोहब्बत जी निशानी आ मुझे अल्लाह जो वायदो आ जन जे अंदर में खौफ हुयो तुझे साम्हूं सुता पया थे सोने लतीफ़ का पुछत छा थो चवे सारी रात सुभान सारी रात सुबहान जागी जन याद कयो तन जे अब्दुल लतीफ जे मिट्टी भी लधो मान कोड़े कन सलाम अचो आतन इन्हन जे सुभान अल्लाह तड़पो न रोई इंशाअल्लाह इंशाअल्लाह चो इंशाअल्लाह बारे महीने सागे महीने हलगो मोटी मदीने अल्लाह हलगो मोटी मदीने ऐ दिल एडो तड़पो न रोई ऐ दिल एडो तड़पो न रोई इंशाअल्लाह इंशाअल्लाह बारे महीने सागे महीने मोटे हलबो मदीने अल्लाह मोटे हलबो मदीने अल्लाह दिल पर के सब नींद से हिनने दुखन जो सूरन सभिन जो पाड़े वारन जो दोस्तन यारन जो भाइरुन प्यारन जो साहुरन सभिनी जो दिलड़ी भरी पई बाग मदीने भरी पई ऐ दिल एडो तड़पो न रोई ऐ दिल एडो तड़पो न रोई इंशाअल्लाह इंशाअल्लाह
सागे महीने मोटी हलबो मदीने अल्लाह मोटी हलबो मदीने चौ अल्लाह 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 अल्लाह। तपो दिल खोड़े पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक दफा तो मथे खड़ी से पर्दमान सा सब जागो था सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे तोखे ॿुधायां त जेको दुरूद पढ़ी महबूब जी हदीस त ॿुधाई मई त मुंहिंजे हबीबन फरमायो त जंहिं हिकु भेरो दुरूद पढ़ियो उन लाइ रब छोटकारे जो दर खोलींदो। पर कंहिं आशिक जी तव्हां बि ॿुधाई त आशिक छा था चवनि ॿुधाई तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले मदीने जो घोट हुजूर मिले तो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले तो मदीने जो घोट हुजूर मिले। अदा बिरोही थी वञे थी जन्नत जी तसला दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह थी वञे थी जन्नत जी तसला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह प्या पढ़ंदासी सुब्हानल्लाह चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। छोटकार दुरूद दोहार जो दुरूद बीमारन जो दुरूद जो फायदो जैके डॉक्टर चई छॾी न त तुंहिंजो कोई इलाज न है तो ला इलाज है ओ मुंहिंजा यार डॉक्टर ने निहारे खिली डॉक्टर के चो मैं डॉक्टर साहब तुझी मेहरबानी तोड़े इन जे लाइ कोन आयो हुयुसि त तू मुखे चो त तू ला इलाज है मां त तोड़े इन ला आयो हुयुसि जो मुझे महबूब जो इलाज कराइण सुन्नत आ मां त सुन्नत पूरी करण जे लाइ आयो हुयुसि मुझो इलाज तो मदीने वारे यार वठा सुभान अल्लाह मुझो इलाज कहते आ मुझो इलाज कह वठा मदीने वाले डॉक्टर के उते जो तो भी चवीस मुझो दारू दवा आका जो दीदार सुभान अल्लाह देखारण हकीमन के बेकार पुछा इण तबीबन जो बेकार मुझो दारू दवा सुन जो दीदार दवा कान थी मुझे दर्द जी हकीमन के कहड़ी खबर मर्ज जी अल्लाह कहड़े ही मर्ज जो बीमार मुझो दारू दवा तुझो दीदार मुझो दारू दवा
जो दीदार सुभान अल्लाह। डॉक्टर के छा चइबो तो वटि दवा काने, दवा मुंहिंजी मदीने वारे, दवा मुंहिंजी मदीने वारे वटा। दुनिया जे अंदर हिक मर्ज जो हिकड़ो डॉक्टर, दिल जो अलग डॉक्टर, दिमाग जो अलग डॉक्टर, मादे जो अलग डॉक्टर, तगुन जे भजन जो अलग डॉक्टर। दुनिया में हर डॉक्टर अलग डिग्री रखियो वेठो आ, हिकड़े मर्ज जो डॉक्टर लगो वेठो आ। मुझे महबूब मदीने वारे पीर जा 99 सिफाती नाला, सुभान अल्लाह। हिक हिक मुझे प्रिय जे नाले जो कमाल पंजवा, रुगी हिकड़े मुझे महबूब जे उन सिफाती नाले ने निहार, जेको आहे शाफे यानी शफात करण वारो। डॉक्टर भी हिकड़ो आ, दुनिया जा मरीज मुझे हबीब जे दरबार में ईंदा हन। टंक भगल सहाबी हकीम दे कोन वींदो आ, मदीने वारे दे ईंदो आ। अख ते तल सहाबी डॉक्टर दे कोन वींदो आ, मदीने वारे दे ईंदो आ। जेतिरे बि मर्दन जो बीमार आ, मदीने वारे जे दरबार में ईंदो आ। उन मदीने वारे घोट दे निहार घणा इलाज कोन कंदो आ। टंग भगल आयो दुआ बेदहन लगायो, टंग टंगुन जड़ी थी वई आ। सुभान अल्लाह। अख निकल आयो हथ में खणी आयो, मुझे महबूब करीम लोआ बेदहन कड़ी अख में लगायो, अख अख जड़ी थी वैया। थारे खूहन वारो आयो ओ मुझा सोना, असा जो पानी कड़ो थी वयो आ। मुझो मुस्तफा लोआ बेदहन विझंदो आ, खारो खूह मिठो थी वेंदो आ। दुनिया जा हिकड़े मर्ज जो इलाज कर, मुझो महबूब मुस्तफा हेतड़े खाधे जे अंदर पांजो लोआ बेदहन विझे। हज़ारे सहाबी खाई ढो कन, खाधो खुटण जो नालो न वठे। जे लोआ बेदहन जो इहो कमाल आ, ॿुधा तो न जे मदीने वारे यार जो कमाल छा हूंदो। सुभान अल्लाह। सोहना मदीने वाला, अरे दुखिया दा आसरा है। सुभान अल्लाह। सोहने दा नाम सोहना सोहना, सोहने दा नाम सोहना, हर मर्ज दी दवा है। मिठड़ा मदीने वाला, दुखिया दा आसरा है। सुभान अल्लाह। बैठे विच मदीने सुन दे ने सब दी बोली। सुभान अल्लाह। अक्सर बिरोही कौम जा माण्हू दुबई में रहंदा आहिनि। केतिरो बि बिरोही सादो हुजे पर वीचारो वटि इंशाअल्लाह पोइ बि टच स्क्रीन ज़रूर हूंदी। छो त ॻाल्हाइणो जो आहे, माइटनि सां ॻाल्हाइणो आहे। ऐं मूंखे ॿुधा त उहो मुंहिंजा दोस्त सादड़ा, इहा मोबाइल तुंहिंजी ठाही कंहिं अचो हिकिड़े अंग्रेज़ साइंसदान कंहिं ठाही आहे, अंग्रेज़ साइंसदान ठाही आहे। ठाहे हिकिड़ी पादर जेतिरी ठाही अथई, हिकिड़े साइंसदान हिकिड़ी पादर जेतिरी शइ ठाहे उन में अहिड़ो सिस्टम रखियो आहे जो अधो वेठो दुबई में आहे, बाबा घर में वेठो आहे। उतां चवंदो बाबा अस्सलाम वालेकुम, पुट वालेकुम सलाम, बाबा तबियत कीअं, बाबा ख़ुशि आहे, पुट जी भला तुंहिंजे मुंहं ते घुंज छो न, बाबा तो कीअं ॾिठा, बाबा टच स्क्रीन ते ॾिसां थो पियो न, नेट लॻी पई आहे। हो दुबई में वेठो आहे, अधो हिते वेठो आहे छते चंड में, हिते वेही करे हिकिड़ो आम अणपढ़ियो माण्हू हिकिड़े मोबाइल जे लोह जे टुकड़े ते दुबई वारे जी शक्ल कमरे में बंद कमरे में वेही ॾिसी सघे थो। इहो कंहिंजो कमाल आहे? चो हिकिड़े अंग्रेज़ जो कमाल आहे। हिकिड़े अंग्रेज़ जे कमाल में एतिरी ताक़त आहे जो दुबई वारे जी तस्वीर घर में ॾिसी सघी थो, दुबई वारे जूं घटियूं घर में ॾिसी सघी थो, सभु कुझु दुबई जो घर में ॾिसी सघी थो। अंग्रेज़ में इहा ताक़त आहे। ॿुधाए त मुंहिंजे मदीने वारे मीर जी ताक़त छा हूंदी?
मदीने वारो त मदीने वारो आ पर मदीने वारे जे गुलाम जी ताकत इहा हुंदी जो महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी घोट जो रहमतुल्लाह ताला अलैह पाण फरमायो मां अब्दुल कादिर जीलानी मशरक में हुजा यानी सिज उभरण जी जगह ते मुंहिंजो मुरीद मगरब में सिज लहण वारी जगह ते हुजे मां अब्दुल कादिर जीलानी उनखे बि ईअं ॾिसंदो हा जीअं खीर जे वटे में कंहिं शइ खे ॾिसंदो। अॼु खां 20 साल अॻु में त वेचारनि साधड़नि माण्हुनि खे समझ में न पियो अचे पर अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो करे ॾेखारियो कंहिंसां मुझे मदीने जे घोट सां जेके मुझे रब फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अल्लाह जे ज़ात मुझे मदीने जे मीर सां वाइदो कयो ओ मुझा दिल पर मां रब थी करे वाइदो थो कयां दुनिया सॼीअ जे लाइ हर ईंदड़ ज़मानो ॾुखियो हूंदो पर मुझा मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ हर ईंदड़ ज़मानो शान वारो हूंदो। मुझे करीम रब वाइदो पूरो करे रहियो आहे। अॻे ते वीचारा साधड़ा वीचारा मौलवी साहबड़ा न की अंग्रेजी पढ़ियल न की नेट हलाइन सॼी ज़िंदगी वीचारा वीचारा नुखुन ते वेही करे बस उते ई पढ़ी करे जीअं न हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾींदा आहिनि मिसाल थो ॾियां नाराज़ न थींदो मिसाल थो ॾियां बोर्ड आई बोर्ड तो बोर्ड में हिकिड़ो ॾेडर लुढ़ंदो लुढ़ंदो अचे खूह में किरियो त खूह में अॻे ई हिकिड़ो ॾेडर वेठो हो उन हिन ॾेडर खे ॾिठो त हे ॿाहिरियों ॾेडर परेशान थी वियो खूह वारे ॾेडर चयसि परेशान छो थियो हई चई परेशान इन करे त हिते छा आहे ॿाहिरि ख़ुदा जी ख़ुदाई त हली ॾिस चई ख़ुदा जी ख़ुदाई हो ॾेडर नंढो थी वॾो थियो खूह जे टुकड़े में उन टिबड़िक 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 चई इहा ई ख़ुदा जी ख़ुदाई आहे न निहारे चई तूं बि सच थो चवी छो चई तूं ॿाहिरि निकितो ई कोन्हे तोखे ख़बर कहिड़ी त ख़ुदा जी ख़ुदाई छा त मुंहिंजा दोस्त हे इश्क जी माखी जंहिं खाधी हूंदी उनखे ख़बर हूंदी त मदीने वारो ग़ुलामनि सां गॾु कीअं हूंदो। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त त मदीने वारो घोट तव्हांखे हिते छतो चंड छा सही छते चंड में ईअं ॾिसी रहियो आहे तूं असां बि हिक ॿिए खे परे ॾिसी रहिया आहियूं मुंहिंजो महबूब अञा क़रीब ॾिसी रहियो महबूब अञा क़रीब ॾिसी रहियो आहे जॾहिं महबूब ग़ुलामनि खे ॾिसी रहियो आहे पोइ ओए ग़ुलाम जेकॾहिं को तोखे चवे त तूं त कोन थो ॾिसी उनखे जवाबु ॾे ओ सुहिणा मुंहिंजे महबूब मदीने जे मीर फरमाए छॾियो आहे त निमाज़ी जॾहिं निमाज़ पढ़ी इहो तसव्वुर कर त मां पंहिंजे रब खे ॾिसी रहियो आहियां पर कसरत गुनाहनि जे करे दिलि जे कारह जे करे यकीनन तूं पंहिंजे रब खे ॾिसी कोन सघंदे भला इहो तसव्वुर कर जे मां नथो रब खे ॾिसी सघां पर मुंहिंजो रब त मूंखे ॾिसी रहियो आहे न इहो ई तसव्वुर पंहिंजे महबूब जे लाइ कर त मां त पंहिंजे महबूब खे गुनाहनि जे करे नथो ॾिसी सघां पर मुंहिंजो महबूब त ॾिसी रहियो आहे न इहो तसव्वुर करे पहुचो वेठे ने विच मदीने सुनते में सब दी बोली मंगता जो ओहदे कोनो भर दे में सब दी झोली दर दर ते ओ न जादा जादा दर दर ते ओ न जादा आका का जो गदा है सोहना मदीने वाला दुखिया दा आसरा है। हाणे कुरान करीम ॿुधण जे लाइ तयार थे मतायो सोची त फ़कीर आयो त उतरा दी नौशर फिरोज खवा सजण साईं जो गुलाम इंतजार 11 बजे ते करायो थे लेकिन रुगी दोहिड़ा शेर पढ़ी वियो दोहिड़ा भलंदा शेर भलंदा लेकिन अक्सर रब जो कुरान पढ़ंदो हा अल्लाह जो कुरान ॿुधण खां बाद में यकदम मुखां मुबारक वसूल कर छो जंहिं जवान जे तॾे ते आयो आ
जह जवान जे तडे ते आयो आ ओहो जवान मदीने वारे घोट जो बचड़ो आ सैयद सगो रोआ न था बुधायो मां तो नौ माण्हू तहां बुधायो चुप थी वियो शाह साहब सैयद सगो रोआ से अच्छा हाणे मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछां पोइ तो क़ुरान जी आयत पढ़ां हिते जेतिरा भी माण्हू वेठा आहियो अमीर भी आहियो गरीब भी आहियो रईस भी हूंदो मिसकीन भी हूंदो हिकिड़ो को अहिड़ो आहे जंहिंखे पंहिंजे तॾे जी लॼ प्यारी न हुजे को हिकिड़ो ॿुधायो हथ खणे त मूंखे पंहिंजे लॼ तॾे जी लॼ प्यारी न हूंदी आहे हर माण्हूअ खे पंहिंजे तॾे जी लॼ गाला गाला तॾे जी लॼ सभिनी खे प्यारी आहे कीअं प्यारी हूंदी आहे हर माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजे तॾे ते जेको बि अचे ख़ुशि थी वञे हर माण्हू जी तमन्ना हूंदी आहे त मुंहिंजे तॾे तां को नाराज़ थी न वञे मुंहिंजे तॾे तां को बुखियो मोटी न वञे मुंहिंजे तॾे तां सवाली को ख़ाली न वञे जीअं हर माण्हूअ जी इहा तमन्ना हूंदी आहे अल्लाह वारनि जी बि इहा तमन्ना हूंदी आहे पर तोखे अञा अॻिते वधी करे रब्बे ज़ुल जलाल जो क़ुरान ॿुधायां मुंहिंजे रब जी न रुॻी तमन्ना हूंदी आहे पर मुंहिंजे रब जो वाइदो हूंदो आहे त जेको बि मां अल्लाह जे दरबार में ईंदो आहे उहो कॾहिं बि ख़ाली को न वेंदो आहे الذين يخشون ربهم بالغيب لهم مغفرة وأجر كبير छा पढ़ियो मुझो रब जो क़ुरान छा पढ़ियो तर्जुमो ॿुधो मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझे सुने करीम रब फरमायो इन्नल्लज़ीन बेशक उहे शख्स यख्शौन रब्बहुम बिलग़ैब जेके पंहिंजे परवरदिगार खां अणॾिठे डिॼंदा छा कंदा हिते जेतिरा भी वेठा आहियो कोई हिकिड़ो ॿुधाए तव्हां मां कंहिं रब खे ॾिठो आहे ॻाल्हा ॻाल्हा रब खे ॾिठो आहे कोन ॾिठो बताओ तव्हां यार बरोच माण्हू ॾिठो हुजे कंहिं बि कोन ॾिठो आहे छो त अल्लाह ॾिसण खां पाक खुदा के ॾिठो ज़रूर आहे कहीं भी बशर न ॾिठो आहे बशरी सूरत में न ॾिठो आहे ॾिठो आहे त हिकु ॾिठो आहे जेको मदीने जो मीर ॾिठो आहे छो त मुझे बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम जे अंदरि ऐलान करे दुनिया के ॿुधाए छॾियो मां कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाहु इल्ला वहयन औ मिन वराइ हिजाब जॾहिं रुगी बशर जी ॻाल्हि ईंदी आहे यानी जॾहिं इंसान ज़ात जी रुगी ॻाल्हि ईंदी आहे मुंहिंजो रब ऐलान फरमाईंदो आहे ओ इंसानी सूरत वारा कोई बि अहिड़ो इंसान नाहे जेको मां करीम रब खे डायरेक्ट ॾिसी सघे कॾहिं हिजाब जे पोयां कॾहिं पर्दे जे पोयां कंहिंसां कंहिंखे कलाम कंदो हा कंहिंसां हिजाब जे पोयां कलाम कयां कंहिंसां पर्दे जे पोयां कलाम कयां जॾहिं इंसान ज़ात जी ॻाल्हि अचे रब ईअं ऐलान करे पर जॾहिं मदीने वारे जी ज़ात जी ॻाल्हि अचे रब ऐलान करे सुम्म दना فتدلى سبحان الله فكان قاب قوسين أو أدنى जॾहिं महबूब जी ॻाल्हि अचे मुंहिंजो करीम रब ऐलान करे ओ मुंहिंजा सुहिणा वेझो ओ मुंहिंजा दिल भर वेझो अञा वेझो
कुरान करीम बुधायो एतरो खुदा जे करीब मुझो महबूब थियो जी बिन कमानन जे दरमियान में फासलो हुंदो अज खुदा ऐं मुस्तफा जे दरमियान में जुबान कुरान जी मां एतरो फासलो बिन कमानन जे दरमियान मां मुराद तवील थी विंदी बस एतरो दस्या इन बिन भिरन जे दरमियान में जेको फासलो मेराज जे रात खुदा ऐं मुस्तफा जे दरमियान में एतरो फासलो सुभान अल्लाह खुदा चाहे कंखे खबर काने महबूब मुस्तफा जाने पर महबूब मुस्तफा जान चाहे या कंखे खबर जा काने एकड़ो खुदा तो जाने मां नथो चवा सुने लतीफ का पूछी ॾेखारे पुछो सुने लतीफ का सुभान अल्लाह अहद अहमद पाण में विचामी मुफरक अहद अहमद पाण में विचामी मुफरक आहे मुस्तगरक आलम इने असरार में सुनो लतीफ चवे थो पाण जाने रब चाहे महबूब चाहे खुदा जाने तो मुस्तफा चाहे मुस्तफा चाहे तो खुदा चा महबूब चाहे तमा अर्ज पे कयो मुझा दोस्त मुझे सुने करीम रब फरमायो जन अण डिठे पाजे करीम रब ते ईमान आंदो अण डिठे करीम रब खां डिगो हिते रात जा 12 थियण वारा हन बिना मानी खाइण जे सलामा तोखे मुझा दोस्त ओ ठटे जे करीब रहण वारा छते चंड जे रहण वारा सुने शुहाबुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते हाज़िरी ॾियण वारा तोखे सलामा जो रात जा 12 थी चुका हन अञा तू इए वेठो आ जण जवान मुड़स वेठो आ तोखे मानी जी परवाह काने का तोखे पानी जी परवाह काने का याद रखी छल जा इंसान ही तुझी जरूरत अज तो दुनिया जी जरूरत के हबीब करीम जे इश्क बुधण जे ला कोई ते करे छडियो आ इंशाअल्लाह ताला कब्र में जदी मल पहुंचदे पांजा छदे वींदई मुझो महबूब मुस्तफा जल्दी अचे सामो छो त तोखे भी यारो प्यारो मुझे मुस्तफा के भी यारो प्यारो तोखे भी अण डिठे कुर्ब करण वारो प्यारो मुझे हबीब के भी प्यारो मुझे करीम रब ऐलान फरमायो इन्नल्लज़ीन यख्शौन रब्बहुम बिलगैब लहुम मग़फ़िरतुन अल्लाह जो पहरो ऐलान जह अण डिठे मां करीम रब खां ॾिनो लहुम मग़फ़िरतुन माफ़ करे छॾिया अल्लाह जो कुरान पियो पढ़ा सूरह मुल्क तबारकल्लज़ी आम हर मस्जिद में पढ़ी वेंदी अचो तो उन मां तिलावत थो करे बुधाया मुझे करीम रब फरमायो लहुम मग़फ़िरतुन मां अल्लाह उन्हनि खे माफ़ करे थो छॾिया अञा मुझो रब तो फरमाए रुकी माफ़ी काफ़ी ना है मता सोची रात जो 1 बजे ताईं वेठुसि रुकी गुनाहनि जी माफ़ी मिली रुकी गुनाहनि जी माफ़ी न मुझो करीम रब फरमाए रहियो लहुम मग़फ़िरतुन गुनाह जी माफी तदी तो मैं व अजरुन कबीर अन्या वडो अजर दी तो मैं अच कुरान करीम रे खोलियो अल्लाह जे कुरान ते तिलावत कयो ओ मुझा करीम रब तुझे नजर में वडी शय कहड़ी आ गुनाहन जी माफी मिली वई ऐलान थियो त अन्या तुझो अजर वडो आ मौला वडी कहड़ी शय आ असा वट वडी गाडी आ असा वट वडो बंगलो आ असा वट वडी जमीन आ असा वट वडी दौलत आ मौला तो वट वडो छाहे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुझे करीम रब फरमायो ओ मुझा महबूब इन दुनिया जे पूजारन के इन दुनिया जे आशिकन के इन दुनिया जे लालचिन के ऐलान करे बुधा केड़ो मुझा रब ओ मुझा पिरी ऐलान करे चवीन कुल मताउद दुनिया कलील
दुनिया जे पुठियां चरिया थियण वारा, दुनिया सां नीह लाइण वारा, दुनिया जे लाइ हलाल ऐं हराम खे गॾु करण वारा, कुछ भी डप नथो लॻई त मां छा थो कयां। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा, जंहिं घर में रहण जी ख़बर भी कान थई त अलाए घणा ॾींहं हिन घर में रहंदुसि। उन घर में टाइल भी लॻाई थो, एसियूं भी लॻाई थो, बंगलो भी ठहराई थो, सब कुछ करी थो। इन जे लाइ मता पाड़े वारो दोस्त मयार ॾे, पुट दुबई में थो कमाएसि, ॿियो सऊदीअ में थो कमाएसि, टियों अमेरिका में थो कमाएसि। घर में त एसी भी कान्हेसि का, घर में त ही भी कोन्हे को, गाॾी भी कोन्हे का। पाड़े वारे जे ताननि खां डिॼी थो, मता उहो तानो ॾे। इन करे इन बंगले घर के सुहिणो बनाया। जंहिं घर के सुहिणो थो बनाए, हिकिड़े मिंट जे लाइ ॿुधाए त उन घर में हिक रात रहण जी पक अथई? जवाब ॾे, हिक रात रहण जी पक अथई? कान्हे का। जंहिंमें हिक रात रहण जी पक ई कान्हे का, दुनिया जे ताननि खां लहराए करे, दुनिया जे मेहणनि खां डिॼी करे उनखे सुहिणो था कयूं त दुनिया वारो तानो न ॾे। पर हिक घर जो नालो कबर बि अथई, यादि अथई या न? याद आहे? उन कबर में हलणो आया न? जवाब ॾे। पोयां दोस्त हथ मथे करे जवाब ॾियो। कबर में हलणो आया न? चओ यकीनन हलणो आ। भला उन में सदाई सुम्हणो आया, वरी मोटी पोइ ते अचणो आ? जवाब सदाई सुम्हणो पक्का। ओ मुस्लमान, जंहिं घर में मेहमान थी रहियो आ, उन घर के सुहिणो तो बनाई, बेशक बनाए। इन ला त पाड़े वारो तानो न दे। पर जंहिं घर में हमेशा जे रहणो थई, हमेशा ला रहणो थई, उन घर जा बि पाड़े श्री मुकाम में ॿिया बि सुता पिया थई, उनखे बि यादि कर, मता पाड़े वारो उते बि को तानो ॾेई विझे। जे हिते तुंहिंजा पाड़े वारा हन, मुकाम में भी पाड़े श्री सुता पिया थी, लेकिन उन ताने खां बचणो थई त, उन मेहणे खां बचणो थई त मुझे करीम रब सुहिणे कुरान करीम में फरमायो, मुझा महबूब ऐलान करे, मुझे मखलूक के बुधा, पंहिंजे उम्मत के बुधा त मां अल्लाह ऐलान थो करायां त कुल मता दुनिया कलील। ओ मुझा महबूब ऐलान कर, ये कायनात सॼीअ जी दुनिया मां रब जे आॾो थोड़ी आ। कायनात जी दौलत, छा जी दौलत? कायनात जी दौलत थोड़ी आ, मगर मुझो रब वायदो थो करे कुरान में। कुरान सचो आ, ईमान अथई? मुझे कुरान सचो आ त मुझो करीम रब ऐलान थो करे, मां अल्लाह जे डप में जेके रोहंदा हन, जेके मां अल्लाह खां डिॼंदा हन, उन्हनि जा गुनाह त मां बख़्शींदो हां, पर उन्हनि जे लाइ वॾो अजर आ। ओ मुंहिंजा मौला, हिन सॼी दुनिया खे चई थो थोड़ी आ, वॾो अजर कहिड़ो आ? अच त रब जे कुरान मां ॿुधाई त मुझे करीम रब वटि वॾे अजर वारी कहिड़ी शइ आ। मुझे करीम रब मुझे महबूब मुस्तफा करीम जे लाइ फरमायो, व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। सुभान अल्लाह। सोच त सही, उम्मती कंहिंजो है? उन महबूब मुस्तफा जो, जंहिं महबूब मुस्तफा जे लाइ मुंहिंजो रब थो चए, महबूब सॼी दुनिया थोड़ी आ, पर तो हबीब जो अखलाक ॾाढो वॾो आ। यानी मुझे महबूब मुस्तफा जो हिकिड़ो अखलाक रूए ज़मीन कुर्बान करे छॾे, पर मुझे महबूब जे अखलाक जे बराबर नाहे। जॾहिं मुझे महबूब जे हिकिड़े अखलाक जे बराबर कायनात जी रूए ज़मीन जी दौलत नाहे, त ॿुधा मुझे महबूब मुस्तफा जे मट केर थो थी सघे? करीम रब वाइदो कयो, गुनाह बख्श कंदो मैं, वॾो अजर ॾींदो मैं। उहो वॾो अजर कहिड़ो आ? उहो वॾो अजर ॿियो न थई, उहो वॾो अजर कबर में दीदारे मुस्तफा थई। सुभान अल्लाह। जे चाही थो
तकबर जे अंदर महबूब मदीने वारे मीर जो मुझो सोहणो रब्बुल आलमीन मुखे दीदार कराए त पो देर न कर अल्लाह जे खौफ में पांजे अखड़न मां गोढ़ा गाड़ खुदा जे खौफ में रो कंहिंजो हक न खा कंहिंसां जुल्म न कर कंहिंसां ज्यादती न कर कंहिंजे बनीअ जे बारे जे वेझो न वञ कंहिंजी गाह जी भरी न चोराइजां कंहिंजे कमद जो कानो न खणजां नंढड़े में नंढड़ी शइ बि कंहिंजी न खणजां नमाज़ुनि जी कमी कोताही रोज़नि जी कमी कोताही मुंहिंजा दोस्त अमली ज़िंदगी जी कमी कोताही अल्लाह जे फर्ज़नि जी कमी कोताही रब माफ़ करे छॾींदो पर मुझे रब फरमायो जेके मुझे मखलूक जी नंढड़े में नंढड़ो हिकड़ो टको बि खाधो अथई मां अल्लाह कॾहिं बि माफ़ न कंदो मैं मुझो महबूब कॾहिं बि माफ़ न कंदई जेसिताईं उन खां माफ़ी न वठंदे तेसीं रब भी माफ़ न कंदई लाउड जो जेकर एको ठाई मुखे मज़ो या कोन थरी जोर थोर ला तुझे लाउड छो थो लाराए समझ में न थो अचे अजीजा ने मन या थोड़ो न जो साउंड सेटिंग के फर्क अजीज दोस्तों तवज्जो कयो मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम आशिक जॾहिं मरदो आ दुनिया वारो भी मरदो आ दुनिया वारो मरदो आ रोंदो आ रड़ियूं कंदो आ छाजे करे उनखे पंहिंजो अञा कम पोइते नज़र ईंदो आ अञा बनीअ जा 5 एकड़ वठणा हन अञा हिकड़ो बंगलो ठाहिणो आ अञा ठट्टे में प्लाट वठणो आ अञा सिजावल में बंगलो ठाराइणो आ हुन जा कम अधूरा रहिया पिया हूंदा हन इन करे चवंदो आ जेकॾहिं वेंटिलेटर ते रखी बि करे मूंखे 2-3 साल अञा ज़िंदगीअ जो मौक़ो मिले त ॾाढो भलो पर जॾहिं मदीने वारे घोट जे गुलाम जे मौत भर में ईंदो आहे उनखे सॾु कंदो आहे इज़राइल देर छो थो करी इज़राइल पुछंदो आहे दे ख़बर हुन तुंहिंजे भाउ ॾे थो वञा उहो बाहूं थो ॿधे त कुझु मोहलत ॾे तोॾे थो अचां त सॾु थो करी जल्दी कर देर न कर फ़र्क़ु कहिड़ो आहे आशिक चवंदो आहे इन करे थो चवे जल्दी कर जो सॼी ज़िंदगी अल्लाह जे दरबार में दुआऊं घुरियमि मौला मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओजागा अखियुनि जा मदीने त कोन वञी सघियुसि पर जल्दी मुंहिंजो रूह कब्ज़ कर मां ॿुधो आहे आलिमनि खां मां ॿुधो आहे अल्लाह वारनि खां ॿुधो आहे अल्लाह वारनि जे ग़ुलामनि खां क़ब्र में जॾहिं सभई छॾे मोटी वेंदा उते मदीने वारो दीदार कराईंदो आहे इहो ईमान आहे न आधीअ जो थी करे इएं चवंदो कर उते अचिजां ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अचिजां ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटीअ जा मण विझी मुहते मिट्टीअ जा मण विझी मुहते खोटे खदड़ी लटे ईंदा उते अचिजां ओ मुझ मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा रोई पंहिंजे आका खे सॾो करे चओ तेरी भारत अथई असां गुनहगारनि जी मतां भूरल भुलाई तो सोना भारत अथई असां सभिनी जी मतां दिल पर भुलाई तो छो त असांखे आसरो तुंहिंजो असांखे आसरो तुंहिंजो असांखे आसरो तुंहिंजो ॿिया सभई संगती छॾे वेंदा उते अचिजां ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा
छदेवीदा खुश नसीब आई खुदा जो कसम खुश नसीब ही मुसलमान मुझो रब भी तो सा प्यार कंदो मुझो मदीने जो घोट भी तो सा प्यार कंदो एडो खुश नसीब ही जैसा रब भी प्यार करे मदीने जो घोट भी प्यार करे कामिल मुर्शिद भी प्यार करे अमर जी जल भी उन सा प्यार करे बाबा साईं भी उन सा प्यार करे बचड़ा भी उन सा प्यार कन जेके मदीने जो दर मिलंदो आ उनखे दुनिया ऐं आखिरत जो रस्तो भी मिली वेंदो आ मुझो करीम रब केतिरो पंहिंजे बाने सां प्यार कंदो आ अञा हाणे लाउडो खोले पे तो थक पऊ न वाइदो कयो मां सुबुह 9:30 बजे नवाब शाह पहुतो हाँ 5:30 पौने 6 बजे नवाब शाह मां निकतो हाँ सिर्फ इन दोस्त महबूब अली बिरोही अली खान नाला तो दोस्तन जा शमसदीन बिरोही बिरादरी जा खोड़ सारा दोस्त हन अण डिठो सोदो मज़ो त तॾहिं है न अण डिठो सोदो अण डिठे सौदे जो मज़ो ही पंहिंजो थे अण डिठे सौदे जो मज़ो ही पंहिंजो थे करे ॾिस त ख़बर पई न मुंहिंजा दोस्त ॿुधो अथई न बहलोल फ़कीर रस्ते में वेठो हो मिट्टीअ जूं ढेरियूं ठाहियो बादशाह आयो राणी आई बादशाह के दिसी करे बहलूल चयो आहे को जन्नत खरीद करण वारो बादशाह दिसी खिलियो मिट्टीअ ते वेठो जन्नत विकणंदो वते बादशाह लांघो थियो राणी बीही रही चई फ़कीर छा जो हो को चई जन्नत जो हो को चई मुखे दे चई वठ एवज़ छा वठने चई जेको हो शादी में तोखे 9 लख हार तुझे बादशाह दिनो आ इहो मुखे दे त जन्नत तोखे दिया राणी देर कान कई 9 लख हार लाहे सौदो करे छड़े बादशाह के बादशाह जे राणी चयो जन्नत दे बहलूल फ़कीर मिट्टीअ जी चपटी खणी उनखे ॿधी ॾिनी माई हली वई बादशाह ॾिसी जे चरी जेके रस्तनि में मिट्टीअ ते वेहंदा आहिनि उहे जन्नत जे विकिरो कनि त मिट्टीअ ते छो वेहनि बहरहाल तुंहिंजी मर्ज़ी आहे राति थी वई बादशाह ख्वाब ॾिठो अल्लाह जी कुदरत आहे जन्नत जे महलातनि में पहुची वियो हिकिड़ो वॾो महला जे ते राणीअ जो नालो लिखियो पियो आहे हूरो ख़िलमान ॿाहिरां बीठा आहिनि बादशाह अॻिते वधियो जो ख़बरदार थी पोइते पोइते जी छो मुंहिंजे ज़ाल जो बंगलो आहे जी थधो थी भाऊ ज़ाल पोइते छॾे आयो आहे हे जन्नत जा महल आहिनि जी ज़ाल त मुंहिंजी आहे जी ज़ाल त तुंहिंजी आहे सौदो उन जो आहे हमरा बादशाही ख्याल हुयो ड्रेग करे हीअं ठोशो पियो हाणे मलाइक खे हुनखे कहिड़ी ख़बर त हे नूरानी फ़रिश्ता आहिनि हे जन्नती महूरूं आहिनि हिननि खे ठोश हण मां छा थींदो हीअं जो कई त हाणे हमरा जो ठोशो लॻो बंगले में मुंहिंजा दोस्त पेट ते अख खुली वई जी हे काथे पहुतो हाँ राणीअ खे बि न उथारे झट झट में सामान ॿधे केतिरा ई उठ मिल्कियत जा तयार करे हीरा जवाहर अॾे करे सुबुह जो निकिरी पियो वञे त बहलूल साॻे वेठो आहे मिट्टीअ जूं ढेरियूं बि साॻियो बहलूल ऐलान कयो आहे को जन्नत वठण वारो बादशाह हा हा मां आयो हाँ बादशाह खे चई हली आ तॾहिं बादशाह वेझो आयो बादशाह पुछो ॾे ख़बर जन्नत जी क़ीमत छा आहे चई जन्नत जी क़ीमत आहे पंहिंजी बादशाही मूंखे ॾे हिते फ़कीर थी वियो त जन्नत ॾिए बादशाह निहारे चयो चरिया फ़कीर छा थी वियो थे ची चरियो मां छो चरिया जे मुंहुं चवनि से चरिया आहिनि पाण चरिया जे मुंहुं चवनि से चरिया आहिनि पाण कहिड़ी तनखे इश्क जी बादशाह ने निहारे चयो बहलोला बादशाह चरियो मां न चरियो त तूं बादशाह चयो मां छो चरियो हाँ कल 9 लख हार ते मुंहिंजे राणीअ खे महल ॾिनई चई ॾिनो अथमि चई अॼु खणी ॿ वठ टे वठ चई चरिया न ईअं चरियनि वारा सौदा न कबा इहो त तूं चरियनि जो सौदो थो करे चई सियाणनि जो सौदो छा थींदो आहे चई सियाणनि जो सौदो ईअं थींदो आहे जेके अण ॾिठो सौदो कंदा आहिनि उन्हनि खे 9 लख हार ते मिलंदो आहे जेके तो जहिड़ा गहलू ॾिसी पोइ सौदो कंदा आहिनि उन्हनि खां बादशाही खसे विहारबो आहे अण ॾिठे सौदे जो मज़ो ही पंहिंजो हूंदो आहे अण ॾिठे सौदे जो क़ुर्ब ही पंहिंजो हूंदो आहे हे मुंहिंजे करीम रब सां तो बि अण ॾिठो सौदो कयो आहे तोखे मुबारक सुभान अल्लाह
अन डिठे सौदे करण वारो कदे भी नुकसान में कोन वेंदो आ अन डिठे सौदे करण वारो खुदा जो भी प्यारो होंदो आ मदीने वारे घोट जो भी प्यारो होंदो आ मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो खबर थई त केड़ो केड़ी गाल पे कई भाई सुभान अल्लाह थोड़ो तो बुधायो स्टेज वारन का पूछा केड़ी गाल पे कयम जी साईं सुबह थींदो पो मानू पुछंदा दा दे खबर साईं शुहाबुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैहि जे उर्स मुबारक में वियो हा व्यासी मौलवी आयो बुधऊं था तो उतरा दी नौशारे खायो सजन साईं जो फकीर आयो तकीर कई यारा तकीर रे चंगी कई मटड़ा बटड़ा भगई चई छा जी चई हलाए छा मुसलमान ये न कर मां अर्ज पे कयो तमो जो करी मुरब तो सा केतरो प्यार करे रहियो वा सुभान अल्लाह हिकड़े मिनट ला निहार मुझा दोस्त अजीज मुझो रब तो सा एतरो प्यार करे रहियो वा जो तू गुनाह तो करे तू जो गुनाह तुझे पुत्र खां लिकाए थो पुत्र जो गुनाह पी खां लिकाए थो भा जो गुनाह भा खां लिकाए थो ज़ाल जो गुनाह मुर्स खां लिकाए थो मुर्स जो गुनाह ज़ाल खां लिकाए थो दोस्त जो गुनाह दोस्त खां लिकाए थो पर्दो ॾेई रहियो आ ऐब ढके रहियो आ केर चो मुझो करीम रब सुभान अल्लाह ऐब ढके रहियो आ हिकड़े मिनट जे ला मुझा दोस्त अजीज खुदा तरस थी करे फैसलो कर जेकॾहिं मुझो करीम रब रुगी ऐब तो असां जा ढके भा के भा जी खबर पवे मुझो भा ही जुर्म करे आयो आ बुधाए तो न जो हशर छा कंदो पुत्र के पी जी खबर पवे ज़ाल के मुर्स जी खबर पवे बुधाए तो न जो हशर छा थींदो एडो तो मुझो बेनियाज रब आ जो तो सा के बुधाए रहियो आ ओ मुझा बानहड़ो मां रब ता सा एतरो त प्यार थो कया जो तहां दुनिया में जिंदा हो तदे भी मां रब तहां सा प्यार थो कया तहां दुनिया छदे मौत जे करीब छो था तदे भी मां तहां सा प्यार थो कया पर जदे ता मरी था वणो रब थो चवे मां तदे भी तहां सा प्यार थो कया सुभान अल्लाह पानी देदा तवज्जह कजा हाने गरम थियो तवज्जह कजा ए गालियों प्यार वारियों बुध कम वारियों बुध इंशाअल्लाह ताला इते रातियों गुजरन कलाक गुजरन कुरान भी बुध गालियों भी बुध मुझो रब किए थो प्यार करे मुसलमान हिकड़े मिनट जे ला निहार अल्लाह तोखे भी मालिक बनायो आ छा जो पंहिंजे माल मिल्कियत जो रब तोखे मालिक बनायो आ हिते केतरा ही माण्हू वेठा होंदो हे गौर सां ॻाल्हि ॿुधजा मुसलमान जंहिंजो भलो घोड़ो होंदो कंहिंजो भलो उठ होंदो कंहिंजी भली मेह होंदी कंहिंजो भलो बकर होंदो यानी हलाल जानवर ते था चऊं हलाल जानवर कंहिं सभु को शौक़ में पालींदो आहे तहां भी पालिया हूंदा पर हिकड़ी ॻाल्हि ॿुधो हिकड़नि खे मां सॾियां थो बदनसीब छा तो सॾियान बदनसीब उहे केर ढोर भी भला था तीन उज़हा जे लाइ पर मुझा दोस्त उन्हनि खे वरी मां अखियुनि सां ॾिठो आहे अहिड़ियूं सुयूं था हणनि जंहिंमें उन्हनि जो रब्त फेफो थींदो वञे उन्हनि जो गोश्त घाटो थींदो वञे उन्हनि जो गोश्त थुल्हो थींदो वञे उन्हनि खे ग़िज़ा अहिड़ी था खाराइनि वरी सालनि जा साल मुंहिंजा दोस्त उहे वीचारा पाॾा उहे वीचारा बकर उन्हनि खे उन्हनि जी जेका ख़्वाहिश आहे उहा बि पूरी करण नथा ॾियनि इन जे लाइ त असांजा पैसा घटि थी वेंदा ओ मुसलमान तूं ख़ुदि ॿुधा तुंहिंजो पुट जवान हुजे उहो शादीअ जो लाइक़ हुजे उहो शादी करे जेकॾहिं उन खे केरु रसनि में ॿधी उन जी जवानी ख़तम करे ॿुधा तुंहिंजो अंदरि सड़ंदो या कोन सड़ंदो जवाब ॾे खुदा जो ख़ौफ़ नथो करी तूं पंहिंजी रोज़ी इन में थो समझी त हलाल जानवरनि सां ज़ुल्म करी उन सां नाजाइज़ी करी ओ चरिया ॿुध त रब रोज़ी कीअं ॾींदो आहे अल्लाह जो कुरान बुध ओ ढोरन ते रोजी रखण वारा उन जानवरन के तंग करे रोजी हासिल करण वारा रोजी इए कान मिलंदी आ हेडो कमाइंदे हेडो बींदे हलिया रब जो कुरान बुध सूरह तलाक 28 पारे जे अंदर अल्लाह कुरान में रोजी अला छा फरमायो व मई यत्तक़िल्लाह यजअलहु मखरजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब मुझे करीम रब फरमायो जेको भी शख्स मां अल्लाह का डिजंदो आ मां रब उन जे ला वाटू खोले छडींदो हां सुभान अल्लाह छके जे ला वाट खुलंदी आ
गाला गाला कंहिंजे लाइ वाट खुलंदी आहे तूं चवंदो है पिड़ी बाड़ी ना है दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम अल्लाह जे तरफा जेका रोजी लिखला उहाई तोखे मिलनी आ मुंहिंजा दोस्त कुरान खोल अल्लाह वारन जो कलाम खोल सोने लतीफ सरकार भी कुरान जो तर्जुमो कंदे हीअं फरमायो तोड़े हली तकड़ो तोड़े हली विख लिखे मजा लिख न लतीफ चवे कुछ भी कर मिलंदी हो जेको अल्लाह तुझे नसीब में लिखियो आ जेका रोजी तुझे नसीब में आ तोखे जरूर मिलनी आ पो मुक़द्दर तुझो आ उहा हलाल तरीके सां कमाई आ हराम तरीके सां कमाई सुभान अल्लाह जेका रब तुझी रोजी लिखी आ उहा तोखे जरूर मिलंदी अल्लाह जो कुरान सचो आ सूरह तलाक जे अंदर 28 पारे में रब फरमायो व मन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा जेके मां अल्लाह खां डिजंदा हन मां रब उन्हनि जे लाइ रस्ता खोले छॾींदो हां व यरज़ुक़हु मिन हैस ला यहतसिब मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह उन्हनि जे लाइ रिज़्क़ जा अहिड़ा दर खोलींदो हां जितो उन्हनि खे गुमान भी को न हूंदो आहे नारे तकबीर अल्लाहु अकबर रिसाला या रसूल अल्लाह तहकीक नारे हैदरी नारे पीर थकिया त नाहियो न पहिरों पाणी हाणे पीतो चवंदा सिंधीअ में हमरा खे पाणी ॾे थोरो फुहारो ए ज़िंदगी जा मेला अथव ये फ़कीर अलाए कीअं हथ आयो अथव इहो सुहिणे सईद शुहाबुद्दीन शाह जी करामत आहे बरकत आहे जो मूं जहिड़े सुस्त खे मोतबर खे न वॾे मौलवीअ खे न मूं जहिड़े सुस्त खे हिन जॻह ते पहुचायो अलाह वारनि जी करामत आहे हेॾे ॿुध मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो अल्लाह ताला पंहिंजे बाननि सां प्यार कंदो आहे मोटी हला साॻी जॻह ते कीअं मुंहिंजो करीम रब प्यार कंदो आहे आम इंसान त छा हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी आहे उन जे दौर जे अंदर कहत पइजी वियो बारिशूं वसण खां बंदि थी वियूं अचे ॾुकार पियो माण्हुनि जा माल मरण लॻा सभई माण्हू गॾिजी करे अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम वटि आया ओ अल्लाह जा सुहिणा कलीम वारो कर का दुआ घुर हाणे त माल बि मरी विया हाणे त असां जूं जानियूं बि वञण वारियूं आहिनि हेॾो ॾुकार अची पियो आहे ओ मुंहिंजे मदीने वारे घोट जा उम्मती मुझे पिरीअ जो हिकिड़ो थोरो बि न लाहे सघी सॼी ज़िंदगी मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ी मुझे मुस्तफ़ा जो हिकिड़ो थोरो बि न लाहे सघी अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह भी आहे अल्लाह जो नबी सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह भी आहे अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह जे उम्मत खे पंहिंजे मुंहं सां दुआ घुरण जी इजाज़त कान्हे का कुझु बि खपेव मुंहिंजे नबीअ जे दर ते अचो मुंहिंजे नबीअ खे चओ पोइ उहो हथड़ा खणे तव्हां आमीन चओ त मां रब ॾियांव लेकिन कुर्बान वञा मदीने वारा ताजदार तुंहिंजे शान जे मथां मुंहिंजे रब चयो मुंहिंजा महबूबा न की तोसां लेखो कयो थम न की तुंहिंजे नन किनन को झड़न सां लेखो कयो थम वाह वाह इहो मुंहिंजे रब जो मदीने वारे सां प्यार आहे एतिरो त प्यारा जो मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत दुआ बि न घुरी सघे मदीने वारे घोट जे उम्मत ॾे निहार मुंहिंजो रब चवे ओ मुंहिंजा महबूबा पंहिंजे गुनहगार उम्मत खे चयो रुगी दुआ घुरण उन्हनि जो कमु आहे तौबा उन्हनि जी क़बूल करण मां रब जो कमु आहे अॻु में बि नबी दुनिया ते आया उहे ख़ैर ख़ैरात उन्हनि जूं उम्मतूं कनि ईअं मैदान में रखनि या जबलनि ते रखनि हाणे वेही इबादत कनि जे रब क़बूल करे त आसमान मां अचे मदीने वारे घोट खे रब चयो महबूब तुंहिंजे हिन उम्मतनि सां लेखो न आहे इन्हनि खे चयो त तव्हां उन्हनि जहिड़ा न आहियो न की मुंहिंजो मुस्तफ़ा अॻियनि अंबिया सभिनी खां शान में निरालो आहे हबीब निरालो आहे तमामु अंबिया जो सरदार आहे हीअ उम्मत तमामु उम्मतुनि जी सरदार आहे अॻु में उम्मतूं ख़ैर ख़ैरातूं करे जबलनि ते रखनि वरी दुआऊं घुरनि रब क़बूल करे त सड़ी वञे रब क़बूल करे तव्हां जेका ख़ैरात गुम थी वञे
लेकिन मदीने वारे घोट जे उम्मत दे निहार रब चे सुने शहाबुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स में हलो बिरोही बिरादरियों ते समय देगियूं लाहींदा खाओ भी पाण दोस्तन के खारायो पेट भरियो मां रब अगे ही कबूल करे थो छड्या सुभान अल्लाह ई कहजे करे कर हिकड़ो जणो घणा जना हिकड़ो जणो अल्लाह जे नबी ऐलान कयो जॾहिं महिल अल्लाह जे नबी ऐलान कयो ऐलान करे चे ओ खुदा जा बाना तो हिकड़े जे करे करीम रब मींह न थो वसाए वारो कर सच्चे दिल सां तौबह कर तू तौबह कंदे करीम रब मींह वसाईंदो जे कॾहिं न त तोखे मैदान मां निकिरणो पवंदो जॾहिं अल्लाह जे नबी ऐलान करे बस कयो सभु कंहिंखे पंहिंजा गुनाह यादि आया जेको मूं जहिड़ो घणो गुनाहगार हुयो उन कंध हेठि करे चयो ओ मुंहिंजा करीम रब अॼु ॾींहं ताईं मुंहिंजा ऐब ढकिया थई दुनिया के कोन दस्या थई ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे दरबार में वास्तो थई तुंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह जो ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजा ऐब उघाड़ा न कजा अञा हुन दुआ में मखलूक शुरू लगी पई आ अण ककरन जे मींह बसकारा शुरू थी विया मूसा कलीमुल्लाह हैरत में कोहे नूर ते पोजी दुआ घुरी ओ मुझ कोहे तूर ते मुझा करीम रब अञा हो गुनाहगार निकतो त कोन मींह अची वियो जवाब मिलियो ओ मुझा सोहणा मूसा ओ मुझा सोहणा मूसा जे करे मां करीम रब मींह न पे वसाया अॼु उन जे करे मां करीम रब मींह वसाए छॾिया ओ मुझा सुण करीम रब एॾे गुनाहगार जो हो कहिड़ो सुहिणो अमल रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ खां ऐलान थींदो आहे ओ सुहिणा मूसा मुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं जो पंहिंजे उम्मत खे ॿुधायूं अथई मुंहिंजे महबूब जो वास्तो ॾिनई मां अल्लाह खे रहम अची वियो जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो उम्मती मुंहिंजे मदीने वारे घोट जे दामन में हथ विझी दुआ घुरे त रब जंहिंजे करे ॾुकार आंदो उन जे करे सुकार पियो आणे जेकॾहिं मदीने वारे घोट जो उम्मती थी करे ऐं मुंहिंजे हबीब जे दामन में हथ विझी दुआ घुरे ॿुधाए त रब क़बूल कंदो कोन कंदो पंहिंजे दिल खां पुछ क़बूल कंदो कोन कंदो ओ मुंहिंजा सुहिणा रब क़बूल कंदो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज मुंहिंजे हबीब जी उम्मत आख़िरी उम्मत ही जेके मेड़ा का थी रहिया आहिनि यादि रखी छॾिजा मुंहिंजा दोस्त अज़ीज जेसि ताईं कंहिं जॻह ते मिठाण न हूंदो आहे ओसि ताईं हुन जॻह ते कील कान ईंदी आहे मतां को सुभाणे तोखे माण्हू चवे अदा माण्हू त गॾु रिछ बछ ते बि थींदा आहिनि माण्हू त गॾु मेलनि ते बि थींदा आहिनि छो त साड़ोटा घणा थिए उन्हनि खे चयो हा दा सच थो चवे माण्हू रिछ बछ ते बि गॾु थींदा आहिनि माण्हू मेलन ते भी गॾु थींदा आहिनि मगर एतिरो त ॿुधा रिछ बछ थींदी आहे उते छा हलंदो आहे मेलन में छा हलंदो आहे ऐं जेके सुहिणे शहाबुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स में गॾु थिया ॿुधा उते त क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जी लोली पई हले जेकॾहिं रिछ जे बछ जे मेलन खे ऐं मेलन मलाखड़नि खे अल्लाह वारनि जे उर्सनि जे बराबरि थो करे पोइ क़ुरान जी महफ़िल ऐं शैतान जे महफ़िल खे तूं अलॻि कीअं करे सघंदे अल्लाह जे सुने कुरान करीम दे निहार मुझे करीम रब ऐलान फरमायो वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला जॾहिं सुने इब्राहीम खे मुझे करीम रब खलील जो लक़ब अता फरमायो फरिश्ता रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में अर्ज करण लगा ओ मुसलमान याद करे छॾ ओ इंसान याद करे छॾ तू एतिरो त अज़मत वारो है तू एतिरो त शान वारो है हर कंहिंसां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साड़ केरु कंदो आहे रीस केरु कंदो आहे जेको पाण खां उनखे मथे सम्झंदो आहे त हे मूंखां मथे थो वञे पोइ रीस कंदो आहे ओ मुसलमान याद रखी छॾ इंसान उहो आहे जंहिंसां सभ खां पहिरीं फरिश्तनि रीस कई आहे कंहिं रीस कई आहे तोसां
फरिश्तनि रीस कई आहे तफ़सील में वेंदुसि वरी राति गुज़री वेंदी सुणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे खलील जो रब ऐलान कयो मलाइकनि चयो मौला सभई लकव पंहिंजे इंसाननि खे ॾींदो थो वञे सभई महिरबानियूं इंसाननि ते कंदो थो वञे कंहिंखे कलीम थो बनाए कंहिंखे रूह थो बनाए कंहिंखे सफ़ीउल्लाह थो बनाए कंहिंखे नजीउल्लाह थो बनाए कंहिंखे ज़बीहुल्लाह थो बनाए कंहिंखे खलीलुल्लाह थो बनाए रब जे ज़ात फरमायो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अल्लाह जे ज़ात उन वक़्त भी मलाइकनि खे चयो हो जंहिं वक़्त में मलाइकनि आदम अलैहिस्सलाम जे मुंहिंजा दोस्त ज़ात जे मुतलक एतराज़ कयो तॾहिं भी रब चयो हो मलाइकनि खे इन्नी अअलमु मा ला तअलमून तो में इंसान वॾो राज रखियल आहे इंसान तो में वॾो राज खुदा किथे आहे गला गला खुदा किथे आहे मके में छा खुदा खुदा तो में मदीने वारो तो में सब कुछ तो में पर तॾहिं जॾहिं तूं पाण खे ॻोल्हे वठी मन आरफ नफ्सहू फक़द आरफ रब्बहू तू रुगी पंहिंजे पाण खे ॻोल्हे जॾहिं तो पाण खे ॻोल्हे वरितो त सभु कुझु तो में आहे तो असां पंहिंजो पाण विञाए छॾियो आहे वतऊं था ख़ुदा खे ॻोल्हींदा केॾी महिल मस्जिद में केॾी महिल साईं शहाबुद्दीन शाह सोहणे जे कदमनि में केॾी महिल मदीने में केॾी महिल मके में मक्को भी हक़ आहे मदीनो भी हक़ आहे सुनो शहाबुद्दीन शाह जी करामत भी हक़ आहे पीरनि जे पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर जूं करामतूं हक़ अल्लाह जे वलियनि जूं करामतूं हक़ मुंहिंजे सजन साईं जूं करामतूं हक़ हर अल्लाह जे वलीअ जो शान हक़ आहे लेकिन यार किथे मिलंदो वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून वहुव माअकुम रब चतो त तोसां गॾु आहे ऐनमा कुंतुम तूं काथे हई तू पाण काथे हई पाण खे ॻोल्ह इब्राहिम अलैहिस्सलाम ते एतराज़ कयो फरिश्तनि मुंहिंजे करीम रब फरमायो ओ मुंहिंजे सुहिणे इब्राहिम ते एतराज़ करण वारो ज़मीन ते लही वञो वञी ॾिसो त मां इब्राहिम खे खलील जो लक़ब छो ॾिनो आहे फरिश्ता इंसानी सूरत में ज़मीन ते लही आया ज़मीन ते लही करे ॾिठो झंग में सुहिणो इब्राहिम अलैहिस्सलाम भलियूं भलियूं बकरियूं चारे रहियो आहे भलियूं भलियूं गहूं पंहिंजो कतारे रहियो आहे रब उन खे हर गंज ॾेई अता करे छॾियो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम खां पासो वठी करे अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल करे ज़िक्र में शुरू थी विया पहिरों नुक्तो ज़िक्र जी महफ़िल सजाइण कंहिंजो कम आहे मलाइकनि जो सुभान अल्लाह ज़िक्र जी महफ़िल सजाइण कंहिंजो कम आहे मलाइकनि जो वरी उन ज़िक्र जे महफ़िल मां लुत्फ़ अंदोज़ थियण कंहिंजो कम आहे जो अंबिया जो अंबिया जे ग़ुलामनि जो जेॾी महिल मलाइकनि ज़िक्र जी महफ़िल सजाई सोणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे कननि ते आवाज़ पयो सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी सना अल्लाह जो हम्द अल्लाह जो ज़िक्र जॾहिं सुणे इब्राहिम जे कननि ते पयो बकरियूं छॾींदो आहे ढगियूं छॾींदो आहे पंहिंजो माल छॾे करे उन आवाज़ जे तरफ़ वधंदो आहे छो त फरिश्ता हुया सूरत इंसानीअ में आया सुणे मिठड़े आवाज़ में करीम रब जो ज़िक्र करे रहिया हुआ इब्राहिम अलैहिस्सलाम भी फिरंदो फिरंदो ॾिठे हाओ बेली जवान रब जे ज़िक्र में मस्त लगा पिया आहिनि वेही वियो उन्हनि सां गॾु जीअं उन्हनि ज़िक्र कयो ईअं सुणे इब्राहिम भी ज़िक्र कयो मलाइका ॾिसी रहिया हुआ जेॾी महिल सुहिणो इब्राहिम अलैहिस्सलाम उन ज़िक्र जे मौज में आयो पंहिंजे पाण खे ज़िक्र जे मस्तीअ में गुम करे छॾे अचानक मलाइकनि ज़िक्र बंदि करे छॾियो जेॾी महिल मलाइकनि ज़िक्र बंदि कयो सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम जी आकाशे छिरक भरींदी आहे ईअं छिरक भरे निहारे चई केॾा न सुहिणा जवान हो करीम रब तव्हां जो केॾो न सुहिणो आवाज़ बनायो वा तव्हां जी आवाज़ में केॾो न लुत्फ़ आहे इहो अल्लाह जो ज़िक्र कयो मूंखे भी ॾाढो मज़ो थो अचे ओ फरिश्ता इंसानी सूरत में आया निहारे चवण लॻा ओ खलील अल्लाह जो ज़िक्र असांखे जेतिरो करणो हो असां ओतिरो करे छॾियो वधीक ज़रूरत न आहे चवे थो यार ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे करे थोरो ज़िक्र कयो मूंखे ॾाढो मज़ो थो अचे चयो तुंहिंजे करे ज़िक्र कंदासीं उन
इन जो मुआवज़ो कुछ असांखे ॾे चई जेको घुरो ॾियां चई सभई बकरियूं असांखे ॾे चई सभई बकरियूं तव्हांखे ॾिनमि मूंखे रब जो ज़िक्र ॿुधायो तव्हां बि इन बिरोही दोस्तनि सां तावन कयो हूंदो न इन हेॾे वेॾे प्रोग्राम में छा जे लाइ तावन कयो हूंदो इन लाइ तावन कयो हूंदो त सुड़े शहाबुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक कयो ऐं ख़ैरातूं कयो अल्लाह जे ज़िक्र जी ऐं मुंहिंजे मदीने वारे घोट जे इश्क जी ॿोलीअ जी का महफ़िल सजायो त जेके प्यासा हन अचे वेहनि छो त प्यासो पाणीअ ते ईंदो आहे पाणी पी सुकून हासिल कंदो अल्लाह जे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि खे बकरियूं हवाले कयो वरी फरिश्तनि ज़िक्र कयो वरी जेॾी महिल फरिश्ता ज़िक्र जे मौज में अचे विया सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि सां गॾु ज़िक्र कंदे कंदे ज़िक्र जे जॾहिं मौज में अचे वियो फरिश्तनि ॾिठो त इब्राहिम अलैहिस्सलाम मौज में अचे वियो वरी ज़िक्र खणी बंदि कयो वरी जो बंदि कयो चई ईअं छो था कयो जेको वणे वॼाव पर ज़िक्र बंदि न कयो चई गऊं बि सभई ॾे गऊं बि ॾिने वरी टियों दफ़ो मलाइकनि ज़िक्र शुरू कयो जेॾी महिल ॾिठो त गऊं बि न खां वठी छॾियोसीं इब्राहिम अलैहिस्सलाम न मौज में अचे वियो आहे वरी ज़िक्र खणी बस कयो इहा मौज अल्लाह जे अंबिया खां शुरू थी आहे जेका दराज़ में पहुची करे सचल चाह सचल सरमत दाह करे चयो ओ जह दिल पीता इश्क द जाम सादिल मस्तो मस्त मुदाम लजह दिल पीता इन दिल के का चखा इन दिल के इश्क जी ज़री चखा इन दिल के इश्क वारन जे महफिल में वठी वञे का उन इश्क जी ज़री लगी वञे का मुंहिंजा दोस्त खुशबू जो ज़रो मिली वञे ओ मुंहिंजा दोस्त त जेको सचल दाहूं कयूं सुहिणे भिटाई दाहूं कयूं उन्हनि जूं दाहूं ईअं कोन हुयूं उन्हनि जूं दाहूं सजायूं आहिनि अजाई कंहिंजी बि दाह कान्हे का सुहिणे इब्राहिम अलैहिस्सलाम जेॾी महिल हिननि टियों दफ़ो ज़िक्र बंदि कयो निहारे चई ईअं छो था कयो चई तुंहिंजो मुआवज़ो पूरो थी वियो इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब कहिड़ो ॾियो चई ॻाल्हि ॿुधो बकरियूं भी ॾिनियूं माव गहूं भी ॾिनियूं माव हाणे छा था घुरो चई हाणे तो वटि कुझु कोन्हे को चई हा ॿियो त कुझु कोन्हे को अञा जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो मूंखे यार जो ज़िक्र ॿुधायो त अञा हिकिड़ो मुआवज़ो मौजूदु आहे कहिड़ो मुआवज़ो मौजूदु आहे चई इन बकरियुनि चारण जे लाइ इन्हनि ढगियुनि चारण जे लाइ तव्हांखे धनार जी ज़रूरत अचो आहे चई मूंखे धनार जे तौर क़बूल कयो पर रब जो ज़िक्र करे ॿुधायो ज़िक्र कयो अल्लाह 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 ज़िक्र कर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हिक दफ़ो जा ज़िक्र कर ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त वेठे ने विच मदीने सुणदे ने सब दी बोली महबूब मदीने में वेही सभिनी जी बोली ॿुधी रहिया आहिनि जो यकीनन ॿुधी रहिया आहिनि यकीनन ॿुधी रहिया आहिनि जंहिंजो नंढड़ो मिसाल तोखे हिकिड़ो ई मां ॾेई छॾियां